सिंधी आखाणी सुहिणी यादि बाग़ 29। टिकट वठी अंदरि मूवीअ लाइ सीट ते वञी वेठा। अमन विच में, जेकी ऐं आयुष ॿई पासनि खां। तंहिं ते आयुष चयो, अमन तूं साइड खां वेह, विच में न वेह। अमन चयो, छो? अरे यार, तोखे त मूवी ॾिसण में कोई इंट्रेस्ट आहे कोन। खिलण जा सीन हूंदा, ख़ुशि थियण जा सीन हूंदा, रोमेंटिक सीन हूंदा। तूं त बाबा भगत राम वेठो हूंदे, असांखे बि न मज़ो वठण ॾींदे। खिलंदासीं त अखियूं ॾेखारींदे, ताड़ी वॼाईंदासीं त बि अखियूं ॾेखारींदे, सीटी वॼाईंदासीं त ॿाहिरि हली मुक हणंदे। बहितरा तूं साइड खां थी वञ। अमन कुझु बि न चयो, साइड खां थी वेठो। पर चवंदा आहिनि न, जेको थींदो आहे सुठे लाइ थींदो आहे। अमन पंहिंजे उन अंदाज़ में कुर्सीअ सां टेक ॾेई ॿई हथ गॾु करे अॻियां खां ॿाहूं ॿधे वेठो टेक सां। 2 मिंट अखियूं बंदि रखियूं। अचानक सां पासे में अहसासु थियो कोई सीट ते अची वेठो आहे। मूवी अञा चालू कोन थी हुई। एड पई हले स्क्रीन ते। पर हिन अखियूं खोले साइड में थोरो हल्की नज़र कई। रोशनी हुई। मूवी अञा चालू कोन थी हुई त अचानक सां दिल धड़कन ई बंदि थी वई। आयशा, बस चुप उते ई खुलियल रहिजी विया। दिल जी धड़कन हिकदमि सां रुकिजी वई। दिल खे हथ रखी अचानक सां आराम ॾिनो। अञा कुदरत खे कहिड़ो खेल ॾेखारिणो आहे। बसि वापसि 1 मिंट अखियूं बंदि करे छॾियूं ऐं मन में चयो, अमन थी थो सघे सपनो हुजे, आयशा न हुजे। वरी 2 मिंट रखी अखियूं खोले ॾिठियूं। सचमुच आयशा ई आहे। ही मुंहिंजो कोई ख़्याल या ख्वाब कान्हे को। दिली दिल में ॾाढो ख़ुशि थियण लॻो। पर आयशा ॾे थोरो वधीक निहारियो। आयशा जे चेहरे ते बिल्कुलु बि ख़ुशी कान हुई। हिकदमि मायूस हुई। पर पुछी त कान थो सघिजे। ऐं साम्हूं स्क्रीन ते मूवी चालू थी वई। जीअं जीअं मूवी अॻिते वधंदी वई, टाइम निकिरंदो वियो। हल्की हल्की नज़र करे आयशा ॾे निहारे पियो। अचानक सां इन जे अखियुनि में ध्यानु वियो कि हीअ ॻोड़ा पई उगे। अखियूं बंदि बसि। पोइ त न चाहींदे बि आयशा ॾे 4-5 दफ़ा वापसि ध्यानु वियो। पर आयशा जो हाल इहो ई हुयो। अखियुनि मां पाणी पियो निकिरे, हल्को हल्को पंहिंजे टिश्यू सां उगी करे नॉर्मल पई थी वञे। अमन जो ध्यानु दोस्तनि में बिल्कुलु बि कान हुयो। अचानक सां आयुष अमन जो हथ पकड़े चयो, ओए सुम्ही पियो आहीं छा? अमन कुझु बि जवाब न ॾिनो। पासे में आयशा जीअं ई ॻोड़ा उगे पई,